हाँ एक्सरसाइज 2.1 जो 5 क्वेश्चन है होल नंबर्स ग्रेटर देन 3 बट लेस देन 15 यानी कि असांखे होल नंबर जेके आहिनि 3 खां वॾा ऐं 15 खां नंढा जेके आहिनि उहे ज़ाहिर करणा आहिनि हिकु लाइन ते। ठीकु है। हाणे जेके सॼा आदत असांखे छा ते लाइन ते ज़ाहिर करणा आहिनि 3 ऐं 15 जे यानी कि विच में। ठीकु आहे। हाणे उन जे लाइ असां छा कंदासीं जो एक लाइन ठाहींदासीं ऐं उन लाइन ते जेका सो असां मार्किंग कंदासीं। ठीकु आहे। 15 हंधनि ताईं असां छा कंदासीं मार्किंग कंदासीं। हाणे 15 हंधनि ते असां मार्किंग करण खां पोइ उते होल नंबर्स उन जेके बि असां निशान लॻाया आहिनि उते असां होल नंबर लिखंदासीं। ठीकु आहे। 0 खां वठी 15 ताईं। ठीकु। हाणे 0 खां वठी असां 15 ताईं जेके होल नंबर असां लिखिया आहिनि हाणे उन खां पोइ असां जेको आहे सो ज़ाहिर कंदासीं त जेका 3 खां जेके वॾा आहिनि होल नंबर्स ऐं 15 खां जेके नंढा आहिनि उन्हनि ते असां निशान लॻाईंदासीं त जीअं असांखे ख़बर पए त असां 3 खां वॾा ऐं 15 खां जेके नंढा जेके आहिनि होल नंबर असां शो कया आहिनि ॾेखारिया आहिनि। ठीकु आहे। उन लाइ असां छा कंदासीं। ठीकु आहे। हाणे उन जे लाइ असां जेको असां हाणे 4 खां वठी 14 ताईं असां छा कयो आहे निशान लॻाया आहिनि। ठीकु। त जीअं असांखे ख़बर पए त जेको आहे सो असां 3 खां वॾा ऐं 15 खां नंढा जेके होल नंबर आहिनि उहे असां हिन अधु लाइन ते छा कयो आहे ज़ाहिर कयो आहे। ठीकु।